हाय गाइस वेलकम बैक न्यूज़ न्यू अथव टॉपिक बि मस्तु अथव नओं असां ॿई फुल आला थी आहियूं पसीननि जे करे ताला सां छा था कयूं ॾिसो ॿियो ॿुधायो वरी था कर होमो ओके सो टुडे आई वांट टू टॉक टू यू अबाउट क्रिप्टो करेंसी बिटकॉइन एंड ॿियो बि जेको सभु हले थो जेको मूंखे ख़बर न आहे हिन दुनिया जो सो वेलकम बैक फर्स्ट ऑफ ऑल जय झूलेलाल हरिओम हरिओम त क्रिप्टो करेंसी तोखे ख़बर न आहे फर्स्ट ऑफ ऑल माना ये जाम क्रिप्टिक लॻंदी आहे पॉइंट मूंखे इहा न ॾिस हिकिड़ी थींदी आहे शइ तूं बैंक में थी पैसा रखे हिकिड़ी थींदी आहे तूं पैसा हथ ई थो कए पर तूं सोन में इन्वेस्ट कए या लैंड में इन्वेस्ट कए जेके पैसा हुजनि ई न मुंहिंजी उहा हालत आहे सॉरी पैसा कनि सॉरी पैसा कनि आई विल गो ऑन हा त पोइ ॿी हिकिड़ी थींदी आहे डिजिटल करेंसी जेकी तुंहिंजी ऐं मुंहिंजी जनरेशन हाणे यूज़ कंदी असांजे अॻियां वारी अचण वारी जनरेशन बि त तूं मूंखे ॾे थो पर मां त जमा कयां ॾिस हुनजो माना कुझु मूल ठिकाणो कान्हे मूल ठिकाणो हा मला त माना हवाईली स्थिति ॾिस ॾिस तूं सम्झ ॾियण पे जो क्रिप्टो करेंसी जा जाम टाइप्स आहिनि तूं सम्झ ॾियण पे जो बिटकॉइन वरिते बिटकॉइन इज़ अ टाइप ऑफ क्रिप्टो करेंसी तो अलग ना है न उहो हुन ई मॉडल में आहे क्रिप्टो करेंसी जे हेठां जाम आहिनि जीअं तूं अगरि कंहिंखे चए थी करेंसी हुनजे अंदरि डॉलर यूरोज़ रुपीज़ हे सभु था अची वञनि उअं ई बिटकॉइन इज़ न्यूट्रल सेम इथेरियम इज़ ऑल्सो न्यूट्रल हुनजो कोई हो कान्हे होल्डिंग हिकिड़ो ॼणो कान्हे जीअं हिकिड़ी कंट्री यूएस में ख़ाली डॉलर हलंदा हुते तूं ॾियण पियो नोट ॾे न हलंदो इन दैट सेम वे बिटकॉइन खे सभु ॼणा था यूज़ कनि काई बि कंट्री हुजे पर असां नथा कयूं न इंडिया माना उहे थो चवां के कंट्रीज़ फुल थी यूज़ करे के कंट्रीज़ अञा वीचारा सोचनि था भई कहिड़े वे में असां यूज़ कयूं कहिड़े वे में एक्सेप्ट कयूं कहिड़े वे में रिजेक्ट कयूं जीअं इंडिया हुननि मां हिकु आहे अञा ताईं कुझु डिसीशन नथो थिए पर टैक्स कटौती लाइ फुल अची विया आहिनि हुनजे मथां भई वेचारी सीतारामन मैडम चए थी असांखे टैक्स कटिणो आहे जेके बि प्रॉफिट था बुकिंग कयो जीअं हिन ते डेली ट्रेडिंग न थी सघे या इन्वेस्टमेंट लाइ यूज़ थी सघे बिटकॉइन सम्झे तूं डेली ट्रेडिंग कंदी आहे त पोइ हेॾो हिकु ॾींहं में हेॾो जंप थींदो आहे हुन में की तूं डबल ट्रिपल बि कमाए सघंदी आहे ऐं हिकु ॾींहं में हिकदमि माइनस बि थी सघंदी आहे घर बार विकिणी करे वेही रहंदी आहे ईअं त हिननि खे डप आहे भई इंडिया में सभु माण्हू ईअं न कनि हा तॾहिं हे हुननि ते टैक्सेशन सिस्टम था खणी अचनि जीअं मिसयूज़ बि न थी सघे टेररिज़म फंडिंग बि न थी सघे प्लस हे पाण बि सम्झी सघनि छोकी हे सभु आहिनि ओल्ड एज वारा सम्झे त हे सभु आहिनि ओल्ड एज वारा ऐं हितां बैंकिंग सिस्टम अञा थोरो जत आहे हुनजे हिसाब सां क्रिप्टो करेंसी खे त अञा टाइम लॻंदो इंडिया में रेगुलराइज़ थियण लाइ माना कैचअप थियण लाइ हिननि खे वक़्तु जाम टाइम लॻंदो त कंहिं कंट्री चालू कयो आहे हिकिड़ी एल सेल्वाडोर करे आहे कंट्री हुन एक्सेप्ट करणु चालू कयो आहे उते हिकिड़े छोकिरे मूं जेतिरो या तूं जेतिरो आहे शायदि सां हुन पंहिंजो बिज़नेस बि सेटअप कई हिन जे मथां ई भई आई एम रेडी टू एक्सेप्ट ऑल टाइप्स ऑफ पेमेंट इन क्रिप्टो करेंसीज़ हुन खां पोइ हाणे घर बि वरितो अथई क्रिप्टो करेंसी सां ई हेॾा जमा कई पैसा छोकी उहा कंट्री लीगल कयो अथई त हुन परचेस बि हुन सां ई कई क्रिप्टो करेंसी सां त पैसा खणी भॼी सघे थो न हुन वॉलेट में पिया हूंदा न हुननि जो बि वॉलेट आहे क्रिप्टो करेंसी जो त वॉलेट चोरी न थी थो चोरी थी थो सघे उहो हैक थो थी सघे जीअं बैंक में लुटेरा ईंदा आहिनि उअं ई हैकर्स हैक था करे सघनि माना एॾो ईज़ी कान्हे छोकी उहो ब्लॉक चेन वॾो आहे हुनजो जेको सिस्टम आहे उहो तोखे ऐं मूंखे सम्झ में न ईंदो उहो जाम डीप आहे उहो अञा उहो अलॻि सेशन थींदो वरी हुन लाइ जंहिंमें मूंखे बि सम्झण में टाइम लॻी वेंदो ईअं त हे जेके इंडिया जा यूट्यूबर्स तन्मय भट्ट वग़ैरह हो छा ते ॻाल्हाए थो हो बि इन ते थो ॻाल्हाए की हो ख़ाली इन जनरल इन्वेस्टमेंट ट्रेडिंग ते थो ॻाल्हाए अॼुकल्ह हो जाम वीडियोस ठाहे थो न हिन ते हो ॾिस उहे सभु माण्हू ऑलरेडी इन्वेस्ट करे चुका आहिनि कंहिंमें सभिनि शयुनि में क्रिप्टो में बि सभिनि में पर हिते त इलीगल आहे इलीगल न आहे ॾिस लीगलाइज़ न थियो आहे इलीगल देयर इज अ डिफरेंस एब्सोल्युटली हिते लीगल थियण वारो आहे पर हुनखे हिकिड़ो वे आउट अचणु खपे इंडिया में 7 जेतिरी बि आबादी आहे इंडिया जी उहो सभु हाणे हुननि में इन्वेस्टमेंट चालू करे छॾी अथऊं चाहे रोज़ आबादी वधे थी न त असां नंबर नथा चऊं हा एग्ज़ैक्टली ऐं हे सभु त हाणे लाइमलाइट में थो अचे आफ्टर 2020 पर वॾा वॾा जेके सेलिब्रिटीज़ आहिनि हुननि ऑलरेडी 2010 में ई इन्वेस्ट करे छॾिया आहिनि माना ॾाढो घणो कमाए वेठा आहिनि
माना ऑलरेडी रिच आहिनि I अलाए घणा ख़बर I know नाहे। it was a rhetoric question. हा मूंखे तोखां उहो ई पुछणो आहे, अमिताभ बच्चन जो ॿुधो आहे न हिन में जाम लॻल आहिनि, वी डोंट हैव खाली प्रूफ। अमिताभ बच्चन न हाँ, पर जाम ॼणा आहिनि, मतलब न्यूज़ में बि अची चुको आहे, उन्हनि सभिनि जा अलाए घणा बिटकॉइंस वरितल आहिनि। हिकिड़ो बिटकॉइन हाणे जाम महांगो आहे पर हुननि अलाए घणा बिटकॉइंस वठी छॾिया आहिनि जेके घटि हुया। जीअं फॉर एग्ज़ाम्पल $100 जो हूंदो या $200 जो हूंदो त उन्हनि हुन महिल परचेस कया, जंहिंजी कॉस्टिंग हाणे $50,000 थी वई आहे। पर नवीन, टेल मी वन थिंग, आई एम सॉरी, करेक्ट मी इफ आई एम रॉन्ग, हे सभु असांजे Sure. जनरेशन जा चोचला आहिनि, हम्म, ठीकु आहे, एंड दिस ऑल इज़ पॉइंटिंग टुवर्ड्स इन्वेस्टमेंट, ट्रेडिंग, इहो सभु हम्म, जेको विहण जो कमु आहे, स्क्रीन जो कमु आहे, ठीकु आहे। हम्म। डू यू थिंक वी एज अ जनरेशन आर हेडेड टुवर्ड्स बीइंग इवन मोर लेज़ी देन वी ऑलरेडी आर, हा एंड ईज़ी मनी, नॉट जस्ट ईज़ी लेज़ी? मनी खपे। हा लेज़ी ठीकु आहे, उहो त एनीवेज थियण वारो ई आहे हिकु ॼणो। बिकॉज जेतिरो असांजे पप्पा ऐं जेतिरो हुननि जे पप्पा महिनत कई हम्म, फिज़िकल हार्डवर्क, हम्म, ओतिरो असां अॼु नथा कयूं। कोई न कंदो। दिस इज़ ऑल अबाउट ईज़ी मनी, शॉर्टकट मनी। घर वेठे मां कमायां कीअं। अॼु तूं हिते वेठी आहीं, तूं सम्झ तोखे पैसा आहिनि ई न त तूं पोइ सोचींदी फिज़िकल हार्डवर्क लाइ। करेक्ट। पर जेके ऑलरेडी पुठियां खां पैसा अचनि था या जेके जॉब ते वञनि था हाणे, they are earning some type of money. But that's fixed income. That is fixed income. So they are like trying to save that and reinvest that saved money to increase that more Right. Without working for it. without working for it. I mean, तूं in a way मां they are. सम्झ फॉर एग्जाम्पल इन्वेस्टमेंट कयूं जा Hmm. 1000 रुपए जी, तूं कमाईंदे 1000 ते 100 रुपया, मां कंहिं न कंहिं नमूने मां जुगाड़ कंदमि 1000 ते 2000, त पोइ मां छा सोचींदमि, मां हाणे 2000 मां 1000 कमायो आहे न, हाणे फ़िलहाल मां हफ़्तो न वेंदमि किथे बि, Right. त या माना हफ़्तो मां उहो 1000 रुपयो लुटाईंदमि। तूं 100 रुपया कमाया अथई त correct. तूं सोचींदी अॻियां जी इन्वेस्टमेंट लाइ, पर मां 1000 रुपयो कमायो आहे ॾिसी करे मां आराम कंदमि। त in a way that can also become an addiction, no? कि महिनत करण जी छा ज़रूरत आहे, बसि ख़ाली इहा ऐप खोल, कमाए, थी वियो। उहो त हली रहियो आहे न। हे बाक़ी जेके IPL जे टाइम ते हाणे सभु एडवर्टाइज़मेंट अचनि थियूं, उहे सभु माण्हुनि खे ऐं यंग जनरेशन खे हिन वॾे चक्र में अटकाइनि थियूं। भाई सी दिस इज़ द वे ऑफ इन्वेस्टिंग मनी, यू कैन ऑल्सो लूज़ बट ऑल्सो यू कैन विन। लूज़ जी ॻाल्हि नंढी आहे, Right. विनिंग जी चांस वधीक ॾेखारे करे उन्हनि में हो था पैसा कमाए वञनि। Correct. सम्झे, हाणे मूंखे कंहिंजो नालो न खणणो आहे पर देर आर मेनी एप्लीकेशन्स, सम्झे, जेके तोखे ॾेखारींदे दैट यू आर प्लेइंग क्रिकेट, बट अलॉन्ग विद दैट यू विल बी प्लेइंग मेनी डिफरेंट गेम, इवन गैम्बलिंग। Right. समझे, दैट इज़ वाई दे आर ऑलवेज राइटिंग प्लीज रीड द टर्म्स एंड कंडीशंस हाँ, केयरफुली एंड हाँ। इन्वेस्ट इन योर ओन रिस्क। कल्ह बि मुंहिंजो यूट्यूब वीडियो चालू थियो कार में, उन खां अॻु इहो एड आई, ठीकु आहे, बॉलीवुड जो हिकिड़ो एक्टर खेॾे थो फ़ोन ते, एंड भई जेतिरो हुअ हलंदी क्रिकेट ओतिरो तव्हां पैसा कमाईंदा। त आई थिंक विदाउट यूज़िंग द वर्ड गैम्बलिंग दे आर डूइंग ऑल ऑफ दिस बाय सेलिंग इट, राइट? जाम हंधि हे शयूं एक्चुअली कान्हनि, पर इंडिया में हेॾा माण्हू आहिनि, हेॾा एक्टर आहिनि, हेॾा क्रिकेटर आहिनि, हेॾा सेलिब्रिटीज़ आहिनि, जंहिंजे करे माण्हू पागल थी था वञनि। फुल चक्कर में अचनि फुल स्टॉप टू दैट, देयर इज़ नो फुल स्टॉप, देयर इज़ ओनली कॉमा, नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट। राइट, एंड हिते त बॉलीवुड एंड क्रिकेट असांजो रिलीजन आहे। हा एग्जैक्टली, ॿ रिलीजन्स आहिनि। हा ॿ रिलीजन्स आहिनि, उन्हनि खे कोई कुझु नथो चई सघे, न को कुझु करे बि थो सघे। दिस इज़ ऑल अबाउट द माइंड सेट विच यू आर डेवलपिंग एवरी डे, वॉट यू आर सीइंग। But I genuinely feel sad for what is going on, and I think as a generation and असांजो अचण वारियूं पीढ़ियूं किथे पहुचंदियूं। असांजो एनीवे जेको स्क्रीन टाइम आहे उहो जाम वधी आहे, असांजा हॉर्मोन्स ख़राब थी विया आहिनि बिकॉज वी आर नॉट वर्किंग आउट, वी आर नॉट ईटिंग राइट। हिन जे करे आई एम श्योर असांजी निंड बि उॾामी वई आहे बिकॉज वी आर कॉन्स्टेंटली चेकिंग वॉट्स गोइंग ऑन। निंड उॾामी न वई आहे, हेल्थ डिटीरियोरेट थी वई आहे बिकॉज ऑफ एंग्जाइटी एंड डिप्रेशन, एंड वी आर नॉट ओपनिंग अप विथ एवरीबडी। राइट, सम्झे, वी आर जस्ट स्टिकिंग टू आवर फोन्स। हा बसि जेको फ़ोन ते आहे, हा भाई इहो सुठो आहे, लाइक कर, परचेस कर, अची वियो घर में, यूज़ कर, फिटी कर, बसि थी वियो। तूं ॿाहिरि वञी कंहिं दुकानदार सां ॻाल्हाईंदी न। सोशल रिलेशंस, सोशल रिलेशन, अॻे राम जी दुकान ते असां वेंदा हुआसीं, नंढे हूंदे असांजे घर जे पासे में ई आहे, 8-10 कदम परे हूंदो, मम्मी खां परमिशन वठी वेंदा हुआसीं राम जी दुकान ते, अंकल कहिड़ो हाल आहे। उहो ॾिस हाणे कान्हे, हाणे ख़ाली राम सता, राम सां राम सता। राम हाणे अकेलो वेठो हूंदो आहे हा दुकान ते। हा, त उहो ई दिस इज अ सैड रियलिटी। उहो ई ख़ाली रहियो आहे, सम्झे। त कोविड असां सभिनि खे सेखारे छॾियो आहे, भई घर में रहो, घर में ई परचेस कयो, घर में ई लायो, कयो, खाओ पीओ, ऐश कयो, बसि। आई थिंक कोविड हैज़ ऑल्सो मेड अस वेरी आइसोलेटेड, न? आइसोलेटेड खां वधीक हुन असांखे रियलिटी चेक ॾिनो आहे, आई एम थिंकिंग दैट वे, की भाई
तव्हांखे कहिड़ी शइ इम्पोर्टेंट आहे कहिड़ी शइ वेस्ट आहे Yeah. सम्झे अॼु मूं वटि 10 सामान आहिनि जंहिंमां 8 सामान मां ज़िंदगीअ में कॾहिं न यूज़ कया आहिनि बसि वणियो हुयो त मां वठी रखियो पर 2 सामान यूज़ कया आहिनि उहे मां हाणे ताईं यूज़ थो कयां 5 सालनि खां त पोइ मां उहो 2 सामान वापसि वठंदुमि बाक़ी 8 सामान न वठंदुमि बिकॉज दैट इज़ वेस्ट ऑफ मनी दैट इज़ ओनली ऑक्यूपाइंग स्पेस सम्झे त पोइ मां उहो परचेस अगरि मुंहिंजो घटि थी वियो त ऑटोमेटिकली मूंखे पैसा अची विया संभालण लाइ त अॻियां जे शइ लाइ मां पैसा बचाया त उहे पैसनि जी वैल्यू असांखे कोविड ॾेखारियो आहे Also, it has taught us priorities, no? What can you do Priorities, without? हा एॾियूं शयूं आहिनि जेके असां न खाधियूं आहिनि एॾा कपिड़ा आहिनि जेके असां न शॉप कया आहिनि मेकअप वॉट एवर वी हैव नॉट गॉन आउट फॉर 2 years उहो ई चयो न मां 10 शयुनि मां 8 शयूं वेस्ट आहिनि न 2 शयूं Correct. मेन आहिनि and we've जेके तूं learned to daily use survive. करे हा तूं बिना उन्हनि जे बि रही थी सघे अॼु मां साल खां सम्झ शॉपिंग न कई आहे पर कपिड़ा त पायां थो न मां Correct. ईअं थोरी भई मुंहिंजा सभु फाटल कपिड़ा पिया आहिनि No. ईअं त कुझु बि कान्हे Yeah. ईअं कंहिंजे घर जी हालत कान हूंदी आई सपोज चङनि जी हूंदी but I think people have learned how to manage how to survive instead of manage. एग्जैक्टली Wow. सो दिस इज द बेसिक थिंग Yeah. माना on one end of the spectrum असांखे हे बिटकॉइन क्रिप्टो Crypto, में हा. जेके इन्वेस्ट करण लाइ हेॾा पैसा पिया आहिनि उहे माण्हू आहिनि ऑन दी अदर हैंड वी आर सीइंग दैट स्टाक हेॾा पैसा न पिया आहिनि माण्हू चरिया थी करे हिन में इन्वेस्टमेंट कनि था पोइ लूज़ था कनि पोइ चवनि था असांखे पैसा कान्हनि सी दीज आर बोथ पर्सपेक्टिव अगेन राइट माण्हुनि खे पैसा आहिनि मार्केट में पैसा जाम आहिनि घुमण लाइ पैसा आहिनि सम्झे त हो ग़लति इन्वेस्टमेंट करे हू पंहिंजा पैसा पाण था विञाइनि पैसा सभिनी हंधि आहिनि खाली नवां नवां तरीक़ा अचनि था असांखे हा, डिस्ट्रैक्ट करण जा हा. एंड टू टेक मनी अवे फ्रॉम अस आई फील एग्जैक्टली हा हा या दिस इज़ द बेसिक पॉइंट असांखां पैसा कीअं लुटियो वञे कॉमन पब्लिक खां दिस इज़ द बेसिक सिनेरियो ऑफ एवरीथिंग बिकॉज हो जेको चवंदा आहिनि द टॉप 2% ओन द 98% riches हाणे इंडिया में इहो फैक्ट अथई टॉप Seriously? 1% इंडिया जी इकोनॉमी टॉप 1% थी हलाए 99% चरिया आहिनि इंडिया में असां हुन में इंक्लूडेड आहियूं ऑफ कोर्स 99 हा वाओ इहो अची वियो न्यूज़ में कंफर्म्ड आहे न्यूज़ में आयो न कोई कंफर्म न्यूज़ ॿुधाईंदो या पोइ त माण्हू सभु अमीरनि जे घर वञी लुटणु चालू थी वेंदा पोइ उहो वरी पोइ थी वेंदो अलॻि ई सेक्टर ट्रू उहो मॉब सेक्टर थी वेंदो या या जंहिंमें लुट पाट चालू थी वियो Yeah. सभिनि हंधि इन्फ्लेशन अची वई जीअं श्रीलंका में हली रहियो राइट सम्झे उहो सभु पंहिंजे करतूतनि सां ई हुननि इन्फ्लेशन खणी आया आहिनि ओके इन ते मूंखे तोखे वरी सम्झाइणो पवंदो ॿिए वीडियो में बट आई लाइक हाउ यू एक्सप्लेन्ड इन सच अ शॉर्ट पीरियड ऑफ टाइम एॾियूं अलॻि अलॻि ॻाल्हियूं ऐं मूंखे तोसां ॻाल्हाइण खां पोइ ईअं थो लॻे कि कुझु बि केतिरो बि अट्रैक्टिव हुजे न हा हिन में इन्वेस्ट कयो डबल थी मिलंदव ट्रिपल थी मिलंदव पंहिंजो हार्डवर्क करिणो आहे ऐं बिना महिनत पैसा जेके मिलनि था उहे डॉजी आहिनि डॉजी त आहिनि अगरि पैसा कमायो था त हुनखे चङी तरह इन्वेस्ट कयो पर जल्दी रिटर्न्स खाइण लाइ न खाओ त पहिरियों हुन जे बारे में रिसर्च कयो थोरी महिनत कयो पढ़ाई कयो रिसर्च करे था इन्वेस्ट कयो पर लॉन्ग टर्म लाइ सोचो भाई मूंखे अॼु जो एक का डबल वांगुरु फिर हेरा फेरी वांगुरु न करिणो आहे राइट 30 दिन में पैसा डबल 2 दिन में पैसा डबल वट एवर द हेल इट वॉज बट स्टिल इट वॉज लाइक एक का डबल एॾो जल्दी न मिलंदो त थोरो सबुर सां कमु वठो छोकी जीअं चवंदा आहिनि न रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे सम्झे त तूं नथो चए भाई इन्वेस्टमेंट न कयो मां उहो कॾहिं न चवंदुमि इन्वेस्टमेंट त कयो न मां पाण जी चालू आहे मुंहिंजी इन्वेस्टमेंट राइट ओके सम्झो बट बी ध्यान सां कॉशियस केयरफुल अबाउट इट हा राइट कॉशियस कॉशियस केयरफुल इज त द सभु राइट ॼणा वर्ड आहिनि कॉशियस थियणो आहे असांखे कॉशियस कीअं थिजे 10 जॻहियुनि तां पढ़ो 10 ॼणनि सां ॻाल्हायो 10 जॻहियुनि तां सिखो पोइ इन्वेस्ट कयो a little more responsible रिस्पॉन्सिबल Risk. न रिस्पॉन्सिबल ॾिस अगेन 14-15 इयर्स वारा रिस्पॉन्सिबल कान्हनि त तूं उन्हनि खे नथी चई सघे भाई हिते पैसा न इन्वेस्ट कर हो चवंदा मुंहिंजो पैसो आहे तुंहिंजो छा थो वञे तूं उन्हनि खे नथी सेखारे सघे रिस्पॉन्सिबिलिटी इज़ लाइक व्हेन दे आर लूज़िंग इट देन दे विल बी लर्निंग इट पोइ रिस्पॉन्सिबल थींदा मां अॼु इहा ॻाल्हि न सम्झमि ॾिस अॼु 14-15 साले वारे खे बि पॉकेट मनी मिले थी सम्झे त तूं हो छा चवंदो मुंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे मां पैसा विञायां या सेव कयां तूं हुनखे न चओ रिस्पॉन्सिबल थी उहो अञा अडल्ट न थियो आहे 21 इयर्स वारो न थियो आहे ओके हुन में फ़र्क़ु आहे उहा हुनजी इंजॉयमेंट स्टेज आहे तो कीअं बि तो कीअं बि ख़र्च करे अगरि इंटेलिजेंट हूंदो उनखे बैकिंग हूंदी कंहिं सुठनि फ्रेंड्स जी सुठे फैमिली बैकग्राउंड जी त हो उनखे रिस्पॉन्सिबिलिटी सेखारींदा दैट इज़ अनदर टॉपिक सम्झे त तूं चएं थो रिसर्च करे रिसर्च करे कयो जेको बि खपेव तव्हां कयो न बिंदास पैसा पंहिंजा अथव संभालजो जेके बि आहिनि भली 5 रुपया हुजनि या 5 लख रुपया हुजनि
संभाले करजे इन्वेस्टमेंट कजो. Right. Wise words Thank you. from a very wise man. I hope you guys are enjoying this series. मूंखे जाम मज़ो तो अचे 2 episodes हिक महिल शूट कया आहिनि. Thank you Naveen. Thank you for the time. No problem. I am very happy. Alright guys, so I hope this was an informative video and तव्हांखे वधीक बोर न थियो हुजे. बसि हिन चैनल खे सब्सक्राइब कजो, शेयर कजो ऐं असां ॿिया कहिड़ा टॉपिक खणी अचूं तव्हांजे साम्हूं या मां किथे रिसर्च कया किथे तव्हांखे सम्झायां सिंधीअ में उहे कमेंट सेक्शन में लिखिजो. इंस्टाग्राम ते ॿिन्ही खे फॉलो कजो ऐं प्लस घंटी वॼाइजो यूट्यूब जे चैनल ते. थैंक यू. Thank you so much. Please support us and please, you know, just really ओके टाटा बाय बाय. sorry. Okay, please support us. मुंहिंजो गुॾो कीप शेयरिंग लव. चैनल ते आयो आहे. हिनखे लव ॾिजोसि, लव जाम प्यार ॾिजो. Sending you all so much love and I hope you all are enjoying and loving this. We totally are. See you in the next one. Bye. बाय बाय. How are you? I'm good. तव्हां मूंसां ॻाल्हियूं करण वेंदो न त SD कार्ड भरिजी वेंदो. अधु टाइम तूं खिलंदी हुन में ऐं काई ॻाल्हि न कंदी आहे.